नाज़रीन, निंदो में पानी जी इम्कानी खोट ऐं गैर कानूनी धिकनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ने हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुर्तज़ा मल्हा। कटन सब डिवीज़न के अलीवा लॉज और शेरवा लॉज के आबादगारन पारां इम्कानी पानी बंद करण और गैर कानूनी धिका हणण के खिलाफ मोहम्मद उस्मान बजीर, गुलाम मुस्तफ़ा सोलंकी और मोहम्मद अली मेमण की अगवानी में TPS रेगुलेटर वट एहतजाजी मुज़ाहिरो किया। उन मौके ते मकामी आबादगारन मोहम्मद अली मेमण और पीर डिने सोलंकी पान के अलामती फाई ॾेई पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। आबादगारन इरिगेशन और सीडा अमले के खिलाफ सख्त नारेबाजी कई। अल्टीमेट ॾिनो वियो आहे अलीवा आबादगारन के पानी बंद थियणो आहे। असां सां न्याजा दिवस असां वटि 4 अॻु में पानी आयो आहे। चीफ जस्टिस हाई कोर्ट ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान सुप्रीम कोर्ट उन्हनि खां मुतालबो था करियो त ही नोटिस वठी ऐं अलीवा जो फुल गेज असांखे ॾिनो वञे, ऐं न त असां हिन एहतियात जो दायरो वधाईंदासीं। अलीवा जे वाटरनि खे धिका था लॻाइनि। हींअर 4 ॾींहं पहिरीं असांखे ड्रामाई पानी ॾिनो अथनि, सो बि गेज न आहे। हिन जो डिमांड जेको गेज आहे 5 फुट 9 डेसीमल पानी हलणु खपे, जेको असांखे 9 डेसीमल पानी पियो मिले। उनजे बावजूदि हींअर असांखे ॿुधायो अथऊं अलीवा लॉज खे बंदि था करियूं। हिकु त जर जो पानी खारो आहे ऐं ॿियो असां जेको आहे सो फसल त न पोखे सघिया आहियूं सही तरीक़े सां। बाक़ी इहा कंडीशन थी आहे जो हाणे बचनि जे लाइ खारो पानी ऐं बीमारी, माल उञूं, गाह सड़ी विया, सब कुछ तबाह थी वियो। साल जो को पानी 1.5 फुट में मसालियो आहे। 1.5 फुट के हे कहिड़ा धिका लॻाईंदा? ज़ाहिर जेकॾहिं पानी न आहे त पोइ माण्हू जेको तड़पनि था, अलाए छा करे विहनि था, फांसियूं खाईंदा ऐं माण्हू मरंदा। उनजो केरु ज़िम्मेदार आहे? तंहिं करे असां चऊं था त इहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। इहा जेका सा ॾाढ जवानी, इहा जेका सा हिकिड़े क़िस्म जो ज़ुल्म जी इंतहा आहे, उहा बंदि करियो, असांखे पानी ॾियो। आबादगार अगवाननि जो चवणु हो त हिकु कटन सब डिवीज़न के अलीवा और शेरवा लॉज खे पानी जो पूरो गेज न ॾेई असांजो मुआशी कतलाम कयो वियो आहे ऐं ॿियो वरी गैर कानूनी धिका हणण जी तयारी कई पई वञे। पानी वक़्त ते न मिलण जे करे सारियुनि जो फसल बि न पोखे सघिया आहियूं। 3 ॾींहं अॻु असांखे पाणीअ जो वारो मिलियो आहे, पर आपाशी अमलो जेको बंदि करे गैर कानूनी धिका हणणु चाहे थो, जेको असांखे मंज़ूर न आहे। जेकॾहिं असांखे पाणीअ जो पूरो गेज न मिलियो ऐं गैर कानूनी धिका लगाया विया त असीं एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। कैमरामैन राफ़े मल्हा सां गॾु मुर्तज़ा बशीर, आवाज़ TV, निंदो शहर।